खां पहिरीं असांजी शुरूआत कंदासीं। सुहिणी फनकार आहे ऐं संगीत जी सेवा करे रही आहे। हिकिड़ी अहिड़ी कलाकार आहे जेकी संगीत खे डेप्थ सां सम्झंदी आहे ऐं पूरा विश्व तक प्यार करे रहियो आहे। ज़ोरदार तालियुनि सां स्वागत कंदा रेनू जी जो प्लीज़। सिंगिंग माइक दीजिए प्लीज, सिंगिंग माइक। जो अॼु एॾी सुहिणी ऑडियंस जे साम्हूं परफॉर्म कयां थी। 5 सालनि जी उमिरि खां परफॉर्म कयां पई, पर अॼु ज़िंदगी में पहिरियों दफ़ो असांजे लेजेंडरी सिंगर घनश्याम वासवाणी अंकल लाइ ट्रिब्यूट ॾियण जो अॼु मौक़ो मिलियो आहे। त ही वॾी ख़ुशनसीबी आहे ऐं संतनि जे प्रेज़ेंस में मां अॼु परफॉर्म कयां वेठी ॾाढी वॾी ख़ुशनसीबी आहे। जेको
ही संगीत की सेवा करण वाला सुहिणा नाला दादा घनश्याम वासवाणी साहब ताईं जो सफ़र असांखे तय करणो आहे। पर ही जेके आर्टिस्ट आहिनि जेके उन राह ते हली निकिता आहिनि, जेके अॻियां हली भगवंती नावाणी मास्टर चंदर जहिड़ा नाला बिना पूरो विश्वास आहे, उन्हनि खे तव्हांजो आसीसो प्यार खपे। जेके दोस्त पुठियां वेठा आहिनि अॻियां अची वञो, जिनके नेताओं खे ॿुधणो हुओ ॿुधी विया, हाणे कलाकार खे ॿुधण वारा वेठा आहिनि, महिरबानी करे वञो तालियूं वॼायो। कथा में ॿिनि टाइप जा माण्हू ईंदा आहिनि, जेके कथा ॿुधण ईंदा आहिनि ॿिया सेसा खाइण ईंदा आहिनि। हा, कथा ॿुधण वारा वेठा आहियो, ज़ोरदार तालियूं पंहिंजे पाण लाइ वॼाए छॾियो। तव्हांजो स्वागत आहे।
नचो वरी वियो छो त कलाकार ॾाढा आहिनि कुझु कलाकारनि खे ॿुधो जिते नचण जो मन थियो नचो हाणे ॿियो ॿ मिंट वरी ॿुधंदासीं पोइ वरी नचंदासीं इन बहाने थोरो सॼो थी वेंदो असां सदा थी वेंदा